जिला रिपोर्टर डाम शोरो मोहम्मद सफ़र से हमारे सिंध यूनिवर्सिटी डाम शोरो में खुराक के आलमी ॾियारे 2024 के मुनासिब सां रंग बरंगी तकरीब फूड गाला पोस्टर नुमाइश ऐं सेमिनार मुनक़द स्टाइलन ते उस्तादनि ऐं शागिर्दनि जी रश सबब वॾे मेले जो ॾेख सेहतमंद माशरो ग़िज़ायत सां भरपूर ऐं सुठी खुराक जे इस्तेमाल ते दारो मदार रखे थो। हिकु बहितर ज़िंदगी फ़क़ति साफ़ सुथरी ऐं कुदरती खुराक सां ई मुमकिन आहे। 2024 जे ग्लोबल हैंगर इंडेक्स जा गणती जोगा अंग अखर साम्हूं आया जंहिंमें पाकिस्तान 127 मुल्कनि मां 109 नंबर ते अची वियो आहे। मुल्क जी 36.9% आबादी खुराक जी खोट जी शिकार आहे। 20.5% माण्हू ग़िज़ाई अणहूंद खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। सुठी खुराक न हुअण करे 5 सालनि खां घटि ॼमार वारनि तक़रीबन 4% ॿारनि जे कदनि में वाध नथी थिए। वाइस चांसलर डीजे फूड सिंध ऐं ॿियनि जो सेमिनार खे ख़िताब ऐं मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई। सिंध यूनिवर्सिटी जाम शोरो में इंस्टीट्यूट ऑफ बायो केमिस्ट्री ऐं सिंध खुराक खाते जे गॾियल सहकार सां खुराक जे आलमी ॾियारो 2024 मल्हायो वियो। उन मौक़े ते इंस्टीट्यूट ऑफ बायो केमिस्ट्री में फूड गाला पोस्टर नुमाइश ऐं सेमिनार मुनक़द कयो वियो। उन तक़रीब जो मक़सदु खुराक ताईं रसाई सिहत बख़्श खुराक ऐं ग़िज़ायत जी अहमियत बाबति आगाही पैदा करणु हो, जॾहिं त उन में शागिर्दनि खे अमली तजुर्बनि ऐं कम्यूनिटी जे सरगर्मियुनि में शामिल करण बाबति ॼाण पिणु फ़राहम कई वई। लेकिन आप लोग मुझे हेल्प करें, मतलब यहाँ से मैं स्पीच करके चला जाऊँ, उसके बाद कोई बंदा आएगा कॉन्टेक्ट ना करेगा मुझे करना। राइट नाउ आई हैव 73 फूड सेफ्टी रिलेटेड ऑफिसर्स इन डिफरेंट कैटेगरीज लाइक लैब्स, फूड सेफ्टी ऑफिसर्स और मुझे जो सिंध की पॉपुलेशन है उसकी परसेंटेज निकालने की आई नीड 289, तो more than 200% आएगी। और उसके बाद मुझे असिस्टेंट फूड सेफ्टी ऑफिसर